या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह वलतंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा भाइरो, अॼु को ॾींहुं इस्लामी साल 1445 हिजरी जो आख़िरी ॾियारो 30 ज़ुल्हज्जा। चंद कलाकनि खां पोइ हिन साल जो आख़िरी सिज लहंदो ऐं 1446 हिजरी साल जो सिज उभरंदो। पूरो साल गुज़री वियो, ईअं लॻो ॼणो ख़्वाब ॾिठोसीं। जिंदगी दौड़ में पई गुज़रे, रातियों ॾींहं हफ़्ता महीना साल गुज़रण में देर नथी लगे, पर असां अञा ताईं ग़फ़लत जी निंड में सुता पिया आहियूं। घड़ी लगी घड़ियाल ते घड़ियाल कई घोड़ा, ॿुधी न ॿोड़ा त इहा घड़ी भी घटि थी। ॿुधी न ॿोड़ा इहा घड़ी भी घटि थी। गौर न कई त इहो साल भी घटिजी वियो ज़िंदगी मां। तू सोची थो त मुंहिंजी ज़िंदगी वधे थी, वॾो थो थिया, नंढड़ो जवान थींदो, जवान पुराणो थींदो। असीं इहो तसव्वुर कयूं था त असांजी ज़िंदगी वधे थी। हक़ीक़त ईअं न आहे जीअं तूं सोची। हक़ीक़त हीअ त हर ॾींहुं तुंहिंजी ज़िंदगी मां घटिजे थो, हर राति तुंहिंजी ज़िंदगी मां घटिजे थी। जंहिं ॾींहुं तूं ॼाए है उन ॾींहं खां वठी तुंहिंजी ज़िंदगी घटिजणु शुरू थी आहे। पोयों मौत जो वक़्तु त मुक़ररु थियल आहे न। मौत जो ॾींहुं, तारीख़, कलाक, मिंट, सेकंड में लिखियल आहे। वो वक़्तु मुक़ररु आहे, मुतअय्यन आहे। ऐं हाणे जॾहिं बि जो बि लम्हो गुज़रे थो उहो असांखे मौत ॾे वेझो कंदो थो वञे। जा राति गुज़री, उहा राति असांखे मौत ॾे धिके वई। जो ॾींहुं गुज़रियो उन असांखे असांजे मौत जे वेझो कयो। वल अस्र इन्नल इंसान लफ़ी खुस्र। ज़माने जो कसम आहे त इंसान खसारे में आहे। इंसान खसारे में आहे। खसारो सभु आहे कंहिं शइ जी घटिताई खे, घटि थी वञणु। बराबरि असीं सभु खसारे में आहियूं, छो त असां सभिनी जी ज़िंदगी घटिजी रही आहे। ज़िंदगी वधे कोन पई, ज़िंदगी जो जरा तसव्वुर कयो। अॼोको ॾींहुं पंहिंजे गुज़रियल साल ते नज़र कयो त तव्हांजो साल कीअं गुज़रियो। जेकॾहिं इहो साल नेकी में, फर्मा बरदारी में, चङनि कमनि में, इबादत में, बंदगी में गुज़रियो
तो शुक्राने जो नफिल पढ़ियो मालिक तुझा एहसान जो चंगे कम साला। अगर खुदा न खास्ता मिसाल मासियतुन में गुनाहन में नाफरमानियन में गुजरियो तो तौबा जो नफिल पढ़ माफी जो नफिल पढ़ अल्लाह के दर ते बंदगी कर ऐं माफी पिन तो मुझा मौला ही साल मुझो गिफलतन में गुजरियो मुझे बख्श कजो। अल्लाह जे कुरान में जेका आयत पढ़ी रब करीम तो फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वालो के जो सदा के सदा ईमान वाला तुझो मालिक तुझो खालिक तुके सदे तो या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वालो इत्तकुल्लाह अल्लाह का डिजो खुदा जो खौफ रखो। फलतंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द हर नफ्स इहो ॾिसे त उन्हें सुभाणे जे लाइ छा ठाहियो हुआ क़यामत जे ॾियारे जे लाइ छा तयारु कयो आहे। फ़क़ीरो भाइरो क़ुरान असांजे ज़हन ऐं ज़मीर खे लोॾे थो सुझा करे थो बेदार करे थो। वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द ॾिसो तव्हां सुभाणे जे लाइ यानी क़यामत जे ॾियारे जे लाइ छा ठाहियो आहे छा तयारु कयो। अल्लाह जे तरफ़ां हीरा मोती वंडिया पे ऐं शैतान अंगर पे कारा वंडिया पोइ तो अंगरनि सां पंहिंजी झोली भरी आहे या हीरनि मोतियुनि लाल जवाहरनि सां झोली भरी आहे। अॼो को रिहाड़ो गौर ऐं फिक्र जो रिहाड़ो खुदा जाने माण्हू जे दिलुनि ते कहिड़ा डप ॼमी विया आहिनि लट पइजी विया आहिनि माण्हू सोचनि नथा त को मरणो आहे अॻिते हलणो। असां घणी कोशिश था कयूं सुझा करण जी। बाबा साईं क़िबला मुर्शिद करीम हिकिड़ो मिसाल ॾींदा त तवजो आहे मूंखे। हिकिड़ो माण्हू नशे जो मज़म को सवायो पी छॾे पोइ इहे नशे में धुत पियो वञे हिकिड़ो माण्हू वठी हुनखे वांगु लोॾे अखि पटे चवंदो हा छा थो चई वरी हथु कढे त वरी अखियूं घुटिजी वञनि वरी बांह खां वठी लोॾा ॾे थो थी जाग सुजाग थी वरी अखि पटे ॾिसी चए थो छा छा थो चई कहिड़ी ॻाल्हि थो करे वरी अखियूं पई छॾे। पर समझदा त तव्हां असां वटि अचो था ईअं इन नशे में शैतान तव्हांखे नशे जो सुई हणी छॾी आहे शैतान तव्हांखे नशे जो शरबत पियारे छॾियो आहे बेदीनी जो गुमराही जो बेहयाई जो नशो चढ़ी वियो आहे। हिते अचो था असां तव्हांखे लोॾे ॾेई उथारियूं था अखि पटे तव्हांखे लोॾारी झोड़ियूं था उथारियूं था वरी मोटो था त वरी अखि फुटिजी वो मिठा वो मुझा प्यारा भा दुनिया फानी अथव अॼु न सुभाणे मौत मथां भरियो बीठो अथव। वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द ॾिसो गौर कयो फिक्र कयो त तव्हां अॻिते जे लाइ छा ठाहियो हुआ। इत्तकुल्लाह वरी अल्लाह फरमाए थो अल्लाह का डिजो इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून तव्हां जेकी बि अमल कयो था अल्लाह उन्हनि खां बाख़बर आहे। रब खां तव्हांजा अमल पुछा न आहिनि तव्हांजा किरदार तव्हांजा किरकार तव्हांजा अतवार तव्हांजो उथणु तव्हांजो वेहणु लिकी लिकी गुनाह करणु माण्हुनि खां लिकी सघो था पर वाहिदुल क़हार खां लिकी नथा सघो।
पुट का गाल समझ में अचे थी तू खुले दिया या न खुले जो सल्लल्लाहु अलैहि रसूलुल्लाह अजीजो अल्लाह फरमाए तो इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून तमी जेकी भी अमल कयो था अल्लाह उनन का बाखबर जो अल्लाह उनन का बाखबर इन जे राय असां जे मथा हक है त सुजाग थियूं ऐं उहा वाट वठूं जेका अल्लाह चाहे थो अल्लाह जो हबीब चाहे ही जेको साल गुजरियो ॾाढो पुर आशूब दौर गुजरियो हिकिड़ा त ॾिसो फिरका आहिनि टोला आहिनि गुमराह आहिनि बद मज़हब आहिनि बद अक़ीदा आहिनि उन्हनि जी त ॻाल्हि ई कोन्हे पर जेको अहले सुन्नत हक़ वारो मज़हब आहे 1500 साल खां वठी मदीने वारे साईं खां वठी हिन दौर ताईं हक़ वारी जमायत जो उन अहले सुन्नत में शैतान अहिड़ा फितना विधा आहिनि जो खुदा जो कसम मुंहिंजा त लिंग ॾकनि था सुठा चङा आलिम मुफ्ती ॿियनि जी रहबरी करण वारा भिंडी के नबी जे बच्चन जा नबी जे घराणे जा गिलाखोर बणजी विया के नबी जे सहाबन जा गिलाखोर सुन्नियुनि में के राफ़िज़ी थी विया के ख़ारिजी थी विया बद अक़ीदा बणजी विया सुन्नियत में फितना खड़ा थी विया बेटा ॾाढो दौर आहे अञा जेको ही सुभाणे सिज बीहे थो सुभाणे नओं सिज 9 साल बीहे थो ख़ुदा ॼाणे अञा छा थींदो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां अर्ज़ कंदुसि ख़ुदा वास्ते मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कयो मां तव्हांखे हथ थो ॿुधायां मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कयो ख़ुदा जो वास्तो अथव फितना अञा वधंदा तव्हांजे घरनि ताईं फितना पहुचंदा पंहिंजो ईमान बचाइजो पंहिंजो अक़ीदो बचाइजो पंहिंजे बच्चनि खे बचाइजो पंहिंजे घर खे बचाइजो ईअं न थिएजो जो मदीने वारे साईं जे साम्हूं जेॾी महिल क़बर में सुहिणो नबी अचे त कंधु खणण जे क़ाबिल न रहंदो मुंहिंजो हबीब पुछई त मुंहिंजो उम्मती ही कहिड़ा कम करे आयो ही त पोइ कहिड़ो जवाबु बद अक़ीदगी जी लहर उथी आहे ऐं इन जे पोयां काफ़र क़ुवतूं आहिनि जेके अरबे खरबे रुपया ख़र्च कनि था त मुस्लमाननि में फितना पैदा थियनि इंतशार थिए इफ़्तिराक थिए मुसलमा अक़ीदा 1500 साल खां वठी उन्हनि अक़ीदनि में फतूर विझनि था माण्हुनि जे दिलनि में ज़हननि में शक जुबा पैदा कनि था अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके पक्का सच्चा अक़ीदा अहले सुन्नत जा उन्हनि में बि माण्हुनि जा अक़ीदा ऐं ज़हन लोडनि में अची विया आहिनि ईअं थियणो आहे क़यामत खां अॻु में ईअं थींदो जो साईं फरमाइनि था माण्हू सुबुह जो मुस्लमान हूंदा त शाम जो काफ़िर थी वेंदा शाम जो मुस्लमान हूंदा त सुबुह जो काफ़िर बणिजी वेंदा
मुझी उम्मत में एड़ो दौर ईदो असा पे समझो तो उन्हें दौर के कोने वडो ज़मानो लगे तो बाद में ईदो पर अज वो ॾिसूं पिया जो माण्हू सुबुह जो मुसलमान है शाम जो काफ़र बणिजे थो वो दौर हींअर अची चुको साईं फरमाया त जीअं कारी रात छांइजी वेंदी आहे ईअं फितना मुंहिंजी उम्मत में पखिड़जी वेंदा छांइजी वेंदा माण्हू दुनिया जे ख़ातिर पंहिंजो दीन विकिणी छॾींदा पैसे जे पुठियां पंहिंजो अक़ीदो पंहिंजो ईमान पंहिंजो हक़ वारो मज़हब विकिणी छॾींदा पैसे जे पुठियां इहो दौर अची वियो आहे पंहिंजो ईमान बचाइजो पंहिंजो अक़ीदो बचाइजो पूरी तवज्जो कयो हिकिड़ो माण्हू रस्तो ॾेई वञे थो कुत्ता हुनजे पुठियां लॻी पिया 8-10-15 कुत्ता अची विया नंढा कुत्ता वॾा भात कटियूं भौंकंदा को हेॾो को होॾो अॻियां पोयां चइनी पासनि खां कुत्ता फिरी विया माण्हू वीचारो परेशान थी वियो त या हे कुत्तो खाई वेंदो या हे कुत्तो खाई वेंदो या हे मुंहिंजी टंग पटे वठंदो हे मुंहिंजी बांह खाई वठंदो इन परेशानी में सरगर्दान आहे ओचितो अॻियूं ॾिसे थो त हिकिड़ो वॾो किलो नज़र आयो दरवाज़ो खुलियो पियो आहे उन किले में अंदरि वियो दर बंदि थी वियो कुत्ता पुछड़ो ॾींदा ॿाहिरि भौंकंदा रहिया पर ही हिफ़ाज़त थी किले में कामिल मुर्शिद कामिल मुर्शिद इन हिफ़ाज़त जो किलो आहे उनजी सोबत में आए उनजी मजलिस में आए कुत्ता ॿाहिरि भौंकंदा तूं हिकिड़ो कारो कुत्तो हींअर भौंके थो वेठो चए थो त अबू बकर मुस्लमान न आहे हज़रत उमर मुस्लमान न आहे मूंखे मुस्लमान साबित करे ॾियो क़ुर हदीस में क़ुर खोलियो वेठो हदीसूं खोलियो वेठो चए थो अबू बकर मुस्लमान कोन्हे चङा भला माण्हू हुनजे साम्हूं ॻाल्हाए कोन था सघनि हाणे ॿुधायो जेको अबू बकर उमर अॼु बि गुंबद खजरा में मुहम्मद मीर सां वो मुसलमान न है तो वो कारो कुत्तो 15वीं सदी में पैदा जो है मुसलमान हिकिड़ो चए थो त नबी जी नियाणी ख़ताकार हुई ख़ता ते हुई खातून अतहर सय्यदतुन निसाइल आलमीन कुरान फरमाए तो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत हे नबी जा घरवारो फातिमतु ज़हरा के पंहिंजी चादर में लपेटे फरमाईंदा अल्लाहुम्मा हाउलाए अहली मौला हीअ अथई मुंहिंजी अहल बैत मुंहिंजा बच्चा ही अथई हिननि खां पनीती खे परे करे छॾ हिननि खे पाकनि पाक उन नबी जी नियाणी खे उन पाक दामन खे खाती छॾे उहे इहे ॾींहं बि असांखे अॼु ॾिसणा हुया एड़ा माण्हू हिन असांजे दौर में पैदा थियणा हुया मिठा बदअक़ीदगी जी बाहि थी भड़के पई हर पासे ॾऊं बची न सघंदो फितननि खां बची न सघंदो बस हिकिड़ी वात आहे कामिल मुर्शिद वारे हिफ़ाज़त सुभान अल्लाह बेशक बेशक न तो ॻाल्हि जी हिकिड़ी ॻाल्हि बस जेको चवे थो न चओ मुंहिंजे लाइ मुंहिंजो मुर्शिद काफ़ी तुंहिंजो पीर भलो या इमाम अबू हनीफो भलो इमाम अबू हनीफो फिक़्ह हनफी जो इमाम मुजतहिद वो भलो या तुंहिंजो पीर ये इमाम अबू हनीफो मुंहिंजे अखियुनि जो नूर आहे
मुझो सिर जो साईं आ पर भलो मुझो पीर ये वरी कीअं जी मां सच नंढपण खां वठी अबू हनीफे जे दीन हनफी ते हुयुसि मतिलबु उन्हनि जे ते हुयुसि पर निमाज़ कोन पढ़ंदो हुउसि रोज़ो कोन रखंदो हुउसि ॾाढ़ी मूंखे कोन हुई मस्जिद खां सूंहों कोन हुयुसि हनफी पर मस्जिद खां वाक़ुफ़ कोन हुयुसि जॾहिं कामिल मुर्शिद वरितो त मूंखे निमाज़ रोज़ो अबू हनीफे जे फ़िक़्ह जी सुञाण बि मुंहिंजे मुर्शिद ॾिनी आहे तंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ मुंहिंजो मुर्शिद सुभान अल्लाह बेशक अक़ीदो उहो काफ़ी आहे बसि ऐं अमल बि उहो ई काफ़ी आहे जेको पंहिंजे मुर्शिद सेखारियो घणनि फितरनि खां जान छुटी पवंदव ऐं अल्लाह जो शुक्र आहे जो असां कंहिं ॾानी पीर रस्मी पीर जा मुरीद न आहियूं मुंहिंजो मुर्शिद कामिल अकमल बनी अल्लाह ज़ाहिर जो आलिम बातिन ज़ाहिर बाशरा बातिन बा खुदा मुंहिंजो सुभान अल्लाह रूहानियत मारिफत हकीकत मुझे पीर वटि हर खूबी आहे शरीयत तरीक़त मारिफत जो कुछ ज़ाहिर बातिन जूं नेमतूं मुझे पीर वटि अल्लाह ताला रखाए सुभान अल्लाह असांखे ॿिए पासे निहारण जी ज़रूरत कान्हे का ॿिए पासे निहारण जी असांखे ज़रूरत कान्हे का फितरनि खां बचण जी इहा हिकिड़ी वाट अथव गुमराहियुनि खां बचण जी इहा हिकिड़ी वाट अथव घणियूं ॻाल्हियूं घणा मौलवी घणियूं तकरीरूं दिमाग़ चकराए तव्हां चवंदा भई काॾे वञा कंहिंजे पई यार हे बि क़ुर थो पढ़े हे बि क़ुर मां वञा त वञा काॾे पुट पोइ न हेॾो जा रहंदो न होॾो जा रहंदो असांखे पंहिंजे पीर वटां सभु कुझु मिलियो शरीयत मिली आहे सुन्नत मिली आहे अक़ीदो अहले सुन्नत वारो मिलियो आहे असांजो ईमान आहे त मुस्तफ़ा करीम बेमिसल नबी आहे काइनात में मुंहिंजे दिलबर नबी जो मिसल मटु सानी न थियो न थींदो न आयो न ईंदो इहो अक़ीदो आहे जंहिंजो इहो अक़ीदो हथ वधे असांजो अक़ीदो आहे त मदीने वारो साईं ख़ातमुन नबीयीन हुज़ूर खां बाद में ॿियो को नबी क़यामत ताईं ॿियो को नबी ख़त्म नबूवत जो ताजदार मुंहिंजो मदीने वारो सुहिणो नबी कंहिंजो इहो अक़ीदो कई कादियान जहिड़ा कादियानी जहिड़ा कई दज्जाल कज़ाब कूड़ा ईंदा असां पंहिंजे नबीअ खे पंहिंजो आका पंहिंजो मुर्शिद पंहिंजो रहबर पंहिंजो रहनुमा मदीने वारे मीर खे तस्लीम कयो आहे ॿिए हथ खणी बि न सुभान अल्लाह बेशक असांजो ईमान आहे त मदीने वारो साईं असांखे पंहिंजे पोयां ॿ शयूं ॾेई वियो कहिड़ियूं शयूं ॾेई वियो ॿ शयूं जेके सकल आहिनि सॾिबो आहे हिकिड़ो क़ुर ॿिया नबी जा अहले बैत सुभान अल्लाह असांजो रहबर ऐं रहनुमा मोहम्मद मुस्तफ़ा पोयों ॿ शयूं ॾेई विया हिकिड़ो क़ुर ॿिया नबी जा अहले बैत असांखे क़ुर सां प्यार आहे नबी जे घराणे सां बि प्यार असां मदीने वारे साईं जे बचनि खे हुज़ूर जे अहल बैतनि खे पंहिंजे अखियुनि जो नूर पंहिंजे दिल जो सुरूर सम्झंदा आहियूं इहो ईमान कंहिंजो ईमान आहे असां सचलैन खे पंहिंजो रहबर पंहिंजो रहनुमा पंहिंजो आका सम्झण वारा आहियूं ऐं असां शेखैन जे फज़ीलत जा आमिल आहियूं उन ते ईमान रखण वारा आहियूं असांजो ईमान आहे त नबी जा असहाबी हर ई इज़त अज़मत वारा चओ नबी जा सभई असहाबी
इज्जत वारा, अजमत वारा, शान वारा। सारी दुनिया जा गौस, कुतुब, कलंदर, औताद, अब्दाल, उजबा, नुकबा हिक पासे हुजूर जे असहाबी जे कदमन मां उथर वारी दस जे बराबर में गौस कुतुब नथा थी सघे। सुभान अल्लाह। असांजो ईमान आहे त हुजूर जा असहाबी सभई हजरत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु समेत, हजरत मुगीरा बिन शोबा समेत, हजरत अमीर बिन आस समेत जेकी भी मुस्तफा जा असहाबी आहिनि असांजे अखियुनि जो नूर आहिनि, दिलि जो सुरूर आहिनि। ऐं असांजो ईमान आहे त हड़मी सहाबनि खां वधीक इज़त वारा, वधीक अज़मत वारा चार यार। चार यार। चइनि यारनि में फज़ीलत में सब खां अव्वल इएं जीअं खिलाफत जी तरतीब आहे, चइनि यारनि में सब खां अव्वल नबी जो खलीफ़े बिला फ़सल अबू बकर सिद्दीक़। दो नंबर हजरत उमर फारूक आहे, टियों नंबर हजरत उस्मान ज़िन्नुरैन आहे, ऐं चौथो नंबर मुंहिंजो मौला अली शेरे चली हैदरे करार। असांखे चइनि यारनि सां दिली प्यार आहे। असांजो अक़ीदो आहे त सभु अल्लाह जा वली इज़त वारा, अज़मत वारा। चो अल्लाह जा हड़ई वली इज़त ऐं अज़मत वारा, शान ऐं मर्तबे वारा। ऐं बगदाद वारो साईं पीरनि जो पीर जंहिंजो कदम कुल वलीअ जे गर्दन जे मथां। ऐं असांजो ईमान आहे, असांजो अक़ीदो आहे त जेकी बि सलासिले औलिया आहिनि, सिलसिले आलिया कादरिया, सिलसिले आलिया नक्शबंदिया, सिलसिले आलिया चिश्तिया, सिलसिले आलिया सहरवर्दिया, कादरिया, शाज़लिया, तैफूरिया, जेकी भी सलासिल औलिया जा आहिनि सभु असांजे अखियुनि जो नूर। पर असां जंहिं तड़ तां पाणी पीतो आहे तारीफ़ वाखाण हुन जी कंदा आहियूं। सभु तड़ जिथों जंहिं तड़ जो पाणी पीतो आहे उतां जी ॻाल्हि कंदो, जंहिंजी उन जिंदा बेटी आहे उहो उन तड़ जी ॻाल्हि कंदो। असां फज़लाबाद शरीफ़ जे हिन तड़ तां मिठो पाणी असां कंहिं बि इज़त वारी ज़ात मुक़द्दस जंहिंखे अल्लाह नवाज़ियो आहे उनजी इज़त कंदासीं। कंहिं बि वलीअ जो इनकार न कंदासीं, कंहिं बि असहाबी जो इनकार न कंदासीं। क़ुरान जी हिकिड़ी आयत जो इनकार सॼे क़ुरान जो इनकार आहे। ॻाल्हि सम्झी? ऐं अक़ीदे जी दुरुस्तगी खां पोइ वरी आमाले सालिहा जी दुरुस्तगी ज़रूरी आहे। पंज वक़्त निमाज़ हर मुस्लमान जे मथां फ़र्ज़ आहे। जीअं हाणे ही साल पूरो थो थिए, तव्हां टेपारी खां अॻु में, टेपारी निमाज़ खां अॻु में ॿ रकातूं नफ़िल निमाज़ तौबह जो पढ़िजो। पोइ चइजो त मुंहिंजा मालिक हिन साल में जेके मूंखां ॾोह ॾिघायूं कथाऊं थी वियूं मूंखे बख़्श कर। मां सची दिलि सां तौबा ताइब थो थियां। मौला मां वाइदो थो कयां तोसां त ईंदड़ साल वरी जेको आहे तुंहिंजी नाफ़रमानी न कंदुसि, तुंहिंजे नबी जो सचो आशिक़ थी गुज़ारींदुसि। आहे को इहो नफ़िल पढ़ण वारो ऐं पंहिंजे रब सां इहो सभिनियत कयो आहे। अल्लाह ख़ुशि कंदो। ऐं पोइ वरी जीअं चंड बीहंदो, मुहर्रम शरीफ़ जी 13 तारीख़ थींदी, उन खां पोइ तव्हां वरी अॼु राति जेका ईंदी, अॼु राति जो या सुभाणे ॾींहं जो
वरी हिकिड़ो बरकातू नफ़िल ॿियो पढ़िजो नियत कयां थो निमाज़ जी बरकातू नफ़िल इस्तिआनत जो या मदद तलब करण जो बरकातू नफ़िल पढ़ो पोइ दुआ घुरो मुंहिंजा मौला मूं तोसां वाइदो कयो हो कल्ह त मां पंहिंजी बाक़ी ज़िंदगी तुंहिंजी फर्मा बरदारी में गुज़ारींदुसि मुंहिंजा मौला मूंखे तौफ़ीक़ ॾे तूं मुंहिंजी मदद कर त मां तुंहिंजे नबी जो सचो आशिक़ बणिजी ज़िंदगी 9 साल जीअं शुरू थिए न त तव्हांजी ॼणो ज़िंदगी नई शुरू थी वेंदी जेकी बि निमाज़ न पढ़ंदा आहियो से 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो पर जमायत सां निमाज़ न आहे त इस्लाम न आहे निमाज़ न आहे त मुसलमानी न आहे निमाज़ दीन जो थंब आहे जे वटि निमाज़ न आहे न उन वटि कुझु बि न आहे कॾहिं पढ़ो कॾहिं छॾे ॾियो इहे बि ठीकु न आहे घणा वक़्त पढ़ंदो आहे को जेको मूसा जो अहद इक़रार करे त मां हाणे निमाज़ कॾहिं न छॾी मां बि तव्हां सां वाइदो संभालियो आहे न मुर्शिद जे सोबत में मूंखे यादि न आहे मूं ज़िंदगी में कॾहिं मुंहिंजी हिकिड़ी निमाज़ रही हुई यादि न आहे जॾहिं को मूं होश संभालियो अलाह जो शुक्र आहे मां बि नेमत रखी थो पातुसि इन जे करे मां तव्हां खां बि वाद वठंदुसि त तव्हां बि 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो जेकॾहिं तव्हां निमाज़ नथा पढ़ो त पोइ महिरबानी करे मुंहिंजो मुरीद न सराईंदा मूंखे अहिड़े मुरीद जी ज़रूरत ई न आहे न तुंहिंजे कन जी ज़रूरत आहे न तुंहिंजे चंदे जी ज़रूरत आहे जेके तूं मूंखे बोसकी जा पटका ॿधाया आहिनि ॿधाया तोखे ख़बर तुंहिंजे तो में न मूंखे लोभ आहे न लालच आहे जेकॾहिं तूं मुस्तफ़ा जो सचो आशिक़ आहीं त मुंहिंजो साईं आहे मुंहिंजो मुरीद न आहे मुंहिंजो साईं आहे तोखे मदीने वारे साईं जी सुन्नत ऐं शरीयत नथी वणे त मूंखे वरी तूं नथो वणे जे तोखे मुस्तफ़ा जी ॾाढ़ी नथी वणे पटको नथो वणे शरीयत नथी वणे त मूंखे तूं नथो वणे मूंसां वाद कयो त 5 वक़्त निमाज़ पढ़णी कोशिश कयो जमायत सां ऐं हिन जी पारत कटे थो कूड़े थो पोइ मदीने वारे मीर खे ईज़ा थो मुंहिंजे सोणे नबी जी सुन्नत जो दुश्मन मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां तवजा आहे हिकिड़ो माण्हू आहे जंहिं वण पोखियो आहे वण वॾो थी वियो पाणी ॼाणे त वॾो कोन थियो न ज़रूरी न के सेवा कई पाणी ॾिनो हूंदई फ़क़ीरनि खां बचायो हूंदई इन जी निगरानी कई हूंदई तॾहिं त इहो वण वॾो थियो आहे जॾहिं वण वॾो थी वञे छांव करे पीए हिकिड़ो माण्हू अचे कुहाड़ो खणी उन वण खे कटे त उन वण पोखण वारे खे ॾुखो थींदो या न थींदो तव्हां सभिनी खे बि थींदो भलो वण छो थो कटे चरियो आहे छो थो वण कटे तव्हांखे बि थींदो पर ॾुख उन खे थींदो जे इहो वण पोखियो वेठा हे जेको दीन आहे न इस्लाम इहो मुहम्मदी वण आहे इन वण खे मदीने वारे साईं लॻायो पालियो इन जी परवरिश मदीने वारे वीर जॾहिं दुनिया सुनी पवंदी मुंहिंजो लजपाल नबी राति सारी रोई 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 मुसरो फुसी सिल जबल जो ग़ार 3 ॾींहं रुना 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 ग़ार जी ज़मीन फुसी वई मुंहिंजे मुस्तफ़ा ते लुढ़क इन दीन जे लाइ गोद में साईं जो ॾंद मुबारक ज़रब जी पियो हुनैन में तबूक में ताइफ में मुंहिंजे नबी जे मथां
पत्थर उछलाया गया, जुत्ती मुबारक रत में रंगीन थी वही छाजेरा इन्हें दीन दे। मैदान करबला में मुझे नबी पंजे बच्चन की कुर्बानी ॾिनी इन्हें दीन दे। अली असगर छो शहीद थियो, अली अकबर छो कुर्बान थियो, नबी जे कुल्हनि जी सवारी करण वारो इमाम हुसैन मैदान करबला में छो शहीद थियो। जेॾी महिल इमाम हुसैन शहीद थियो, सनान बिन अनस नखई नाले हिकिड़े ख़बीस वार कयो ऐं सिर मुबारक जिस्म खां जुदा थी वियो। खौली बिन यज़ीद नाले हिकिड़ो ख़बीस कूफे जो माण्हू हुयो, इमाम हुसैन जो सिर खणी कपिड़े में वेड़े घर ॾे खणी वियो। ज़ाल वज़ाल हुयसि, ज़ाल पुछियसि छा लिकाए लिकाए खणी आयो, क़ीमती शइ आंदी अथमि, सुभाणे कूफे जो गवर्नर जेको आहे न इब्न ज़ियाद उन ॾे खणी वेंदुसि त मूंखे सोन चांदी सां ठाहे छॾींदो, अहिड़ी क़ीमती शइ आंदी। घरवारी पुछियसि त आहे कहिड़ी शइ जेका तूं अहिड़ी क़ीमती शइ आंदी थी लिकायूं वेठो आहीं? चई घरवारी ही इमाम हुसैन जो सिर खणी आयो है। माई जी बाह निकरी वई, रोई थी ज़ालिमा, माण्हू सोन आणे चांदी आणे तू फातिमा ज़हरा जे बच्चे जो सिर खणी आयो। मोहम्मद करीम जे कुल्हनि ते सवारी करण वारे हुसैन जो सिर खणी आयो। हीअ मुंहिंजी ज़बान, हीअ मुंहिंजो कलम, छा पेश करे हसनैन जो गम। हीअ मुंहिंजी ज़बान, हीअ मुंहिंजो कलम, रहूर हुसैन के हार विधा, वही करबल बणे जी बाग़े इरम। हीअ मुंहिंजी ज़बान, हीअ मुंहिंजो कलम, छा पेश करे हसनैन जो गम। हीअ मुंहिंजी ज़बान, हीअ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। इमाम हुसैन जी शहादत जे बचड़नि जी कुर्बानी छाजे लाइ हुई? हुज़ूर जे दीन जे लाइ, इस्लाम जे लाइ। इन वण जी आबियारी पे थी, जंहिं वण खे इमाम, जंहिं वण खे मदीने वारे साईं पोखियो हुयो, इन वण खे मदीने वारे साईं पंहिंजे लुड़कनि जो पाणी ॾिनो। इन वण खे मदीने वारे साईं ऊद में, बदर में, हुनैन में, ताइफ में पंहिंजे पाक लहू सां, पंहिंजे असाबनि जे पाक रत सां इन वण जी आबियारी करे इन वण खे आबाद कयो। इन वण खे मुंहिंजे नबी जे बचनि मैदान करबला में पंहिंजे लहू सां आबाद कयो। मुसलमान अॼु तूं कुहाड़ो खणी उन दीन खे वठी
अज तूने दीन सा दुश्मनी करी। सच बुधाए तो रोजे अतहर में मुझे नबी के राहत पहुंचदी या रुको। तू बदअमलियूं हिते करी, तू गुनाह हिते करी। मुस्तफा रोजे पाक में नुखारो थिए। वो बादशाह जो वजीर हो गाड़ी वेठो कूड़ाए पियो। हजाम बट गाड़ी ते कूड़ाई। हिकिड़ो रब्बानी आलिम गुज़रियो, अल्लाह वारो आलिम गुज़रियो। वजीर के हक लगी त रीशमी तराशी गाड़ी तो कूड़ाई। तो उन्हें वजीर अचो त रीशमी तराशम दिल कसेरा नवी आज़ारम। पंहिंजी गाड़ी तो कूड़ाया, कंहिंजी दिल त कोन थो दुखाया। आलिम हक लॻेस रीश खुद में तराशी दिल हजरत मोहम्मद रसूलुल्लाह मियादारी। गाड़ी भजी तो कूड़ाई, दिल मोहम्मद मुस्तफा जी तो दुखाई। अजाम के अकल की बंद कर उस्तरू। आलिम सच तो चले मोहम्मदी बाग तो भेजा। महबूब के दुख जरूर पहुंचता। अज वायदो तो कया तो वरी सुवारी के न पूरी तुझ न करना। वो बिठा सुवारी बाशरा रखो, मस्जिद सा दिल लायो। अल्लाह जो जिक्र घणो कयो, कुरान सा मोहब्बत रखो। कुरान पढ़ो, तर्जुमे सा कुरान पढ़ो। कुरान छा थो चवे? कुरान के सिखो। सल्लल्लाहु अलैहि तबरानी माजम कबीर में माजम आसत में रिवायत आंदिया। हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु था रिवायत कन अन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल। मुझे लजपाल मोहम्मद करीम फरमायो, अरबउन ओतियहुन्ना फकद ओतिय खैर दुनिया वल आखिरा। चार शयूं जेके मिली वियूं उन्हें के दुनिया आखिरत जो खैर नसीब थी वियो। चार शयूं जेके मिलियूं उन्हें के दुनिया भी मिली वई, उन्हें के आखिरत भी मिली। या अल्लाह ये चार शयूं असां के भी नसीब करिया। ए मुंहिंजा मौला तुझे नबी जन ॻाल्हियुनि के खैर दुनिया खैर आखिरत चयो आहे। हिन सभिनी बचड़नि के, हिन नियाणियुनि सभिनी के उहे चारई ॻाल्हियूं नसीब करिया। कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधंदो? साईं फरमाइनि था, कल्बन शाकिरा शुक्रगुज़ार दिल मिली वई। जो कुछ रब ॾिनो आहे उन ते शुक्र अदा करे मौला तुंहिंजा शुक्राना। मानी खाओ रब जो शुक्र कयो, पानी पियो रब जो शुक्र अदा कयो, मस्जिद में अचो रब जो शुक्र अदा कयो, बच्चो गोद में खड़ो रब जो शुक्र अदा कयो, थधो पानी पियो अल्लाह जो शुक्र अदा कयो, लिंगन ते लटा ओढ़ियो अल्लाह जो शुक्र अदा कयो, पेरनि सां पंधु करे हलो अल्लाह जो शुक्र अदा कयो, अखियुनि सां निहारियो रब जो शुक्र अदा कयो, आईने में मुंहुं ॾिसो पंहिंजो चेहरो ॾिसी अल्लाह जो शुक्र अदा कयो। जंहिंखे शुक्र वारी दिल मिली वई उन्हें के दुनिया आखिरत जी भलाई मिली वई। ऐं ॿिए नंबर ते वलिसानन ज़ाकिरा, जंहिंखे ज़िक्र वारी ज़ुबान मिली वई।
ज़ुबान जेका रात जो निंड मां उथे तब अल्लाह जो जिक्र, सुम्हे तब अल्लाह जो जिक्र। घर में आ, बाहर आ, मस्जिद में आ, बन्नी बारे ते आ, घर में आ, औताक में आ, बाजार में आ, पर जिक्र है अल्लाह। अल्लाह जो जिक्र करने वाली ज़ुबान, सुभान अल्लाह। रख्त वारा हिन उहे, भाग वारा हिन उहे, जंजू ज़ुबानूं रब जे जिक्र में आलियूं हिन। ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरकार फरमाए जेको चए तो ला इलाहा इल्लल्लाह, अर्शे मुअल्ला जो हिकिड़ो थंभो आहे, ॾोॾनि में अची थो वञे, गर्ज़श में अची थो वञे। रब तो फरमाएसि त ये थंभा छो थो ॾुड़ी? जॾहिं मौला चए कलमो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो आहे, जेसीं उनखे माफ़ी न ॾींदे तेसीं चुप न कर। फरमाईंदो सब्र कर वो थंबा मूं इन कलमे पढ़ण वारे खे बख़्शे छॾियो। जेको चए थो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोजानो 2 तस्बीह 200 भेरा। केड़ा पढ़ंदो? ए रोजानो 11 तस्बीह 1100 भेरा अल्लाह अल्लाह। खुदा जो कसम आहे तोखे ज़िक्र वारी ज़ुबान मिली वई, तोखे दुनिया आख़िरत जी भलाई मिली। रुगे दुनिया जी न, रुगे आख़िरत जी न, ॿिन्ही जहाननि जी सोभ मिली वई जे तोखे ज़िक्र वारी ज़ुबान मिली। ऐं ॿी ॻाल्हि वबदनन अलल बलाए साबरा, जे माण्हू खे उहो बदन मिलियो जेको ॾुखनि तकलीफ़ुनि ते सब्र करण वारो आहे। ॾुख मिलियो, दर्द मिलियो, बीमारी आई, रड़तान वाका कूकू शिकायतूं न, छा कबो मदद करे चओ इन्नल्लाह मअस्साबिरीन।
बेशक अल्लाह ताला सब्र वारन साणु गड्डुआ अल्लाह कैसा गड्डुआ हां तो के मां चवा मां परवाह न कर मां तो सा गड्डाए केनो खुश थी ने कोठ वारन के जी बुधाई दे बाबा मुखे दिल भर साईं जो मां तो सा गड्डाए मुर्शिद जे जुबान ते तो के एडो यकीन अचे तो अल्लाह दी गाल ते तो के यकीन न तो अचे तो फरमाए तो सब्र कर पाना मां रब तो सा गड्डो आया तेरे मुला तेरा करोड़े अरबे खरबे इंसान एक पासे मुझे करीम रब जो ही पाक फरमान बना मां तो सा गड्डो आया मुझे गम नहीं है इसका कि बदल गया ज़माना मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना मेरी जिंदगी है तुमसे मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना सल्लल्लाहु अलैहि या अना मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या बेटा जिक्र मदीने वाले ते दुरूद पढ़न बे जिक्र अल्लाह जो जिक्र कर ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र कर अल्लाह अल्लाह जिक्र कर हू हक जो जिक्र कर अल्लाह दे करीब थींदे दुरूद पढ़ो त अल्लाह दे भी करीब त रसूलुल्लाह दे भी करीब दुरूद पढ़ण वारा मुझे लजपाल नबी जा करीब बणजी वेंदा है दुनिया ऐं उक़बा भली उन्हीअ जी आवाज़ जेको करीब आए झलक अवां जी ॾिठी जहीं आ झलक अवां जी वो वॾो खुश नसीब आए झलक अवां जी अवां जे हथ सां मिलायो हथ जे उन्हीअ ते तो ज़ख़्म हराम आए हराम आए अवां जहीं ते थियो फराज़ी अवां जहीं ते वो खुदा वट हबीब आए जो वो खुदा वट हबीब अवां जहीं ते सुकून आए सुरूर आए गली मदीने जी नूर आए अल्लाह कंदो ही हड़ई जमात मदीने सुकून आए सुरूर आए गली मदीने जी नूर आए उते जो पोतो अमीर थी वियो उते जो पोतो
न सदबो गरीब आए सुभान अल्लाह झलक यमांजी ॾिठी जइया झलक उहो वॾो खुश नसीब आए सितारा आहिनि सभई सहाबी सितारा आहिनि सभई सहाबी आयो ॼण कि चंद्र चोरी ईमान सां जे ॾिठो अव्हां खे ईमान सां जे नवाज़ो मालिक मुजीब आए झलक अव्हां जी अव्हां जे राज़ी रसूल अल्लाह या नबी अल्लाह आज राजी त रब राजी अखायो आगा इज्ज आजी थींदी करम ला करम नवाज़ी कयो फकीरन ते करम नवाज़ी भागन ते भाग ओ थींदी ए करमी या करम नवाज़ी नसीब तुंहिंजो अजीब आए झलक अव्हां जी ॾिठी जइया उहो वॾो दुनिया ऐं उक़बा भली उन्हीअ जी अव्हां जे जेको अव्हां जे जेको अव्हां जे जेको मुस्तफा जो कुर्ब खपे मदीने वारे जी वेझड़ाइप खपे वो घणो दुरूद पढ़ सल्लल्लाहु कसरत सां दुरूद पढ़ण वारनि खे अॼु न सुभाणे दीदार थींदो पढ़ हेॾ से मदीनो बीठो आहे छा ॿुधायां मदीने जो मंज़र छा ॿुधायां बेश्त जो नज़ारो छा ॿुधायां हेॾो मेहराब ऐं आही मिंबर ही हयातुम बि नूर वारो छा ॿुधायां छा ॿुधायां मदीने जो मंज़र आहे हर तरफ खुशबू ही खुशबू नूर नीलम ते
कारवाए बरकतूं रहमतूं जाम जारी बरकतूं कोट नाहे खाए राज सार सुभान अल्लाह चार गलूं जेके नसीब थी वियूं उनके दुनिया आखिरत जी भलाई मिली वई पेरी शुक्र वारी दिल ॿियो ज़िक्र वारी ज़ुबान टियों सब्र वारो बदन सब्र वारो बदन हाय घोड़ा ने सब्र वारो बदन ऐं चौथे नंबर ते साईं फरमाइनि था वज़ौजतन ला तबगी हौबन फी नफ्सिहा व मालिही फर्मा बरदार ज़ाल जेका तुझे माल में पंहिंजी जान में तोसां धोखो न करे फर्मा बरदार नेकोकार ज़ाल मिली वई दुनिया जी भलाई आखिरत जी भलाई मिली वई जंहिंखे ये चार शयूं मिलियूं आहिनि सो त शुक्राना वञी अदा करे सुभान अल्लाह शुक्र वारी दिल जिक्र वारी ज़ुबान सब्र वारो बदन फर्मा बरदार घर वारी अल्लाह कंदो मुझे घर में बचड़न के अल्लाह ताला ये चारई नेमतूं नसीब ओ बिठा बस जिए हाने हे सुभाणे साल नौ बीहंदो न त तुंहिंजे बि ज़िंदगी जी नई शुरूआत थी अमलन सालियन वारी अकीदे जी दुरुस्तगी उन खां पोइ अमलन सालियन जी दुरुस्तगी मां वरी तयार आहियां मदीने जो रिपोर्ट खणी वेंदुसि या रसूल अल्लाह तुंहिंजे गुलामनि मूंसां ही वाइदा कया हुया मुझे सलाम भी चो न तो साईं जे लाइ सलाम केड़ा केड़ा सलाम चो इंशाअल्लाह मां तव्हां सभिनी जा सलाम वञी पेश कंदुसि ऐं मां इहो अर्ज़ कंदुसि त साईं मूंसां ही बि वाइदो कयो हुयो ईअं न कजो जो पंहिंजे वाइदे में कचा थी पओ जी अल्लाह करीम जल शानो असां सभिनी खे जिंदगी मुस्तफा जे गुलामी में गुजारण जी तौफीक अता फरमाई रब करीम शान असां सभिनी खे अमल जी तौफीक ॾींदो ॿियो ही किताब तव्हांखे जीअं मिठल साईं ॿुधायो ये किताब नवां आया आहिनि उन्हनि खे तव्हां वठो ऐं इहे पढ़ो ऐं इहो पैगाम दिलि ताईं पहुचायो सम्झो था ये किताब न आहिनि इहो तव्हांजे लाइ दुनिया आख़िर जो सरमायो आहे इहे जेकॾहिं 5 रुपया ख़र्च कया न तव्हां इन जे किताब जी ख़रीदारी में तव्हांजे घर मां इल्मु न वेंदो ख़ैर बरकत ख़तम न थींदी सम्झो था इहो क़ुरान ऐं हदीस वारो किताब तव्हांजे घर में हूंदो तव्हांजो घर बि ख़ैर बरकत अमन राहत वारो बणिजी वेंदो وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله نصاري جماعت راضي थी सभिनी जे दिल
दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर, कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला, बीमारनि खे शिफ़ा ॾे, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं माफ़ कर। करीम रब पंहिंजे हबीब जे सदके असां ते मेहर नज़र फरमा, असां ते पंहिंजी बाझ कर, पंहिंजो लुत्फ़ो करम कर। मौला असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। हे मुंहिंजा करीम रब पंहिंजे हबीब जे सदके हिननि ॻाल्हियुनि जे मथां असांखे अमल जी तौफ़ीक़। हे मुंहिंजा मौला ही नओं इस्लामी साल हिन सारी जमायत जे लाइ ख़ैरो बरकत वारो कजां। हुज़ूर जी सारी उम्मत जे लाइ ही साल अमन आफ़ियत राहत ऐं बरकत वारो साल बणाए। हे मुंहिंजा मौला ही साल जेको अचे पियो गज़ा जे मुसलमाननि जे लाइ, फ़लस्तीन जे मुसलमाननि, लुबनान जे मुसलमाननि जे लाइ अमन ऐं सुकून वारो साल बणाए। हे मुंहिंजा मौला सहयूनियुनि जी रेशा दवाइयुनि खां, ज़ुल्म ऐं जबर खां मुसलमाननि जी हिफ़ाज़त फरमा। करीम रब हे मुंहिंजा मौला जेके मुसलमाननि जा दुश्मन मनसूबा जोड़े रहिया आहिनि, उन्हनि जा मनसूबा मिटीअ में मिला, उन्हनि जा मनसूबा तहस नहस फरमा। मुसलमाननि जी तूं ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा। करीम रब असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम वबारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन।